अस्सलाम वालेकुम दोस्तों, माय लाइफ ऑफ तासा कर रहे हैं आज एक नए उन्वान सां। अॼु को उन्वान जेको आहे तव्हांजे साम्हूं आहे शख्सियतूं ऐं किरदार ज़माननि जो अभ्यास सिंधी लेक्चर स्पेशल। हाणे बस मां जेको आहे पीएसटी ऐं जेईएसटी असांजा जेके मुंहिंजा लेक्चर जेके हूंदा आहिनि तव्हां लाइ ही सिर्फ़ ऐं सिर्फ़ पीएसटी जेईएसटी जे लाइ उन्हनि खे तव्हांजा ही लेक्चर जेके आहिनि उहे सीसीई जे लाइ बि कराए था था उन में बि जेको आहे साॻिया ई उनवान इहे ईंदा आहिनि। ठीकु आहे, उन खां अलावा शख्सियत महान ऐं शख्सियतूं जेके आहिनि उन शख्सियतुनि ते सवाल ईंदा आहिनि जेके क़ौमी शख्सियतूं आहिनि। वालेकुम अस्सलाम मोहम्मद असलम, शौकत अली अस्सलाम वालेकुम, मनाहिल फातिमा अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम बवाल। ऐं अॼु खां वरी जेको आहे मां उहो सिंधी लेक्चर स्पेशल हाणे मथां सिंधी लेक्चरर जूं पोस्टूं अनाउंस थी चुको आहे त 17 मार्च ते एग्ज़ाम आहे, मुंहिंजो पंहिंजो बि आहे। इन जे करे तव्हां सां गॾु मां पंहिंजी बि तयारी कंदो रहंदो आहियां। इन जे करे हर रोज़ हिकिड़ा 5 मिंट असां जेको आहे लेक्चरर स्पेशल ते ॻाल्हाईंदासीं त जीअं असांजूं पंहिंजियूं ॿई शयूं कवर थींदियूं वञनि। ऐं हीअ जेके तव्हांजो मथां सीसीई बि आहे 13 मार्च ते, सीसीई में बि हितां सवाल निकिरी सघनि था जेके जनरल सिंध जे मुताबिक़ सवाल आहिनि। सो शख्सियतुनि ऐं किरदारनि ते सवाल ईंदा आहिनि। महिरबानी करे हिनखे कोर्स सां ॿुधंदा रहिजो। ठीकु आहे, हलो असां पंहिंजे उनवान जे तरफ़ वधूं था। अॼु पहिरियों जेको किरदारु आहे उहो असां वटि आहे हज़रत बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा। ही असां वटि इस्लामी किरदारु आहे जंहिंजी अहमियत जेका आहे उहा कहिड़ी आहे, उहा असां सभिनी वटि बीबी ज़ैनब जी अहमियत जेका आहे तमामु घणी आहे। असां उन्हनि खे बीबी इन्ही करे चवंदा आहियूं त एहतराम इज़त सां असां उन्हीअ खे पंहिंजो तमामु घणो मान ॾींदा आहियूं, छाकाणि त ही हज़रत इमाम हसन इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन जी भेण आहे ऐं हज़रत अली करमुल्लाह वजह जी न्याणी आहे, बीबी फातिमा ज़हरा जी धीउ आहे। तंहिंजे करे असां हिनखे तमामु घणी इज़त ॾींदा आहियूं ऐं उनजो एहतराम कंदा आहियूं। ऐं उन जूं क़ुर्बानियूं कहिड़ियूं आहिनि ऐं कहिड़ी जेको आहे सो क़ुर्बानी ॾिनी आहे पंहिंजे भाउरनि जे लाइ। अचो त अॼु असां उन जो मुख़्तसिर असां हिते अहवाल कंदासीं ऐं उन खां पोइ हलंदासीं। हज़रत बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ॾोहिटी आहे। पाण हज़रत अली करमुल्लाह वजह जी न्याणी ऐं हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम ऐं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन जी भेण आहे। मुसलमान औरतुनि में हज़रत बीबी ज़ैनब जी शख्सियत एक तारीख़ साज़ हैसियत रखे थी। बीबी साहिबा हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत जे मौके ते एक अहम किरदार अदा कयो। भेण जी हैसियत में पाण जंहिं जुरत ऐं बहादुरी सां ज़िम्मेदारियूं संभालियो उनजो मिसाल नथो मिले। इन करे तारीख़ में संदन नालो सुनहरी लफ़्ज़नि में लिखियो वियो आहे जेको क़यामत ताईं रोशन रहंदो। हाणे उहे कहिड़ियूं क़ुर्बानियूं हुयूं हज़रत बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा, उहे कहिड़ियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं उन क़ुर्बानी खे अॻिते अची सघे थो ॻाल्हाईंदासीं। ऐं उहो पाण ई ॿुधाईंदो त हज़रत इमाम हसन जी नंढी भेण बीबी ज़ैनब पंहिंजे भाउ इमाम हुसैन जे लाइ करबला जे मैदान में कहिड़ियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि उन क़ुर्बानियुनि जो विस्तार कयो। हज़रत बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा हिजरत जे 5 साल जमादुल अव्वल महीने जे 5 तारीख़ ते मदीने में पैदा थी। पाण हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम खां 1 साल ॼमार में नंढी हुई। संदसि अमर हज़रत बीबी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा हज़रत अली करमुल्लाह वजह जिन खे अर्ज़ कयो त हिन नई ॼावल ॿारड़ीअ जो नालो रखो। हज़रत अली करमुल्लाह वजह फरमायो त पाण सगोरा सफ़र ते वियल आहिनि, मोटी अचनि त खेनि नाले रखण लाइ अर्ज़ कबो। पाण सगोरा जॾहिं ख़ैर सां सफ़र तां मोटिया त हज़रत अली करमुल्लाह वजह संदन ख़िदमत में अची न्याणीअ जे नाले रखण लाइ अर्ज़ कयो। पाण सगोरनि ॿारड़ीअ जो नालो ज़ैनब रखणु पसंदि कयो। ठीकु आहे। मोहम्मद तैयब वालेकुम अस्सलाम ऐं मुनीर अहमद सलाम सर आपके अदा लेक्चर्स कंप्लीट आहे। इन में सीरीज तव्हां ॾींदो वेंदो SSDP जे पेज ते वेंदो त सीधा सभु जा सभु लेक्चर लाइन सां रखियल आहिनि। वीडियोस में वञो, वीडियोस में तव्हांखे न सिर्फ़ मुंहिंजा जेके बि SSDP जा लेक्चर आहिनि रोज़ 4-5 थींदा, रोज़ 7 मिलंदा। ठीकु आहे। ही क्लास 8 आहे असां जेको पढ़ूं पिया था। क्लास 8 में जेके तारीख़ साज़ शख्सियतूं आहिनि ऐं किरदार आहिनि असां उन्हनि ते ॻाल्हायूं पिया।
बीबी साहिब अञा 5 सालनि जी मस विधो त अमड़ जे बाद जो हथ हटी वियो। नंढड़ी ॿारड़ीअ इन सदमे खे दिलि जी गहराई सां महसूस कयो ऐं नंढपण खां ई संजीदगीअ खे पंहिंजी तबियत जो हिसो बणायो। माउ जे लाॾाणे खां पोइ पाण पंहिंजनि भेण ऐं भाउरनि जी सार संभाल में पंहिंजे पीउ हज़रत अली करमुल्लाह वजह जी मददगार रही। ज़िंदगीअ जे हर ॾुखे मरहले ते संदसि मज़बूत इरादे, ईमान ऐं साबित क़दमीअ में को बि फ़र्क़ु न आयो। हज़रत बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा जी शादी हज़रत जाफ़र तैयार रज़ी अल्लाह अन्हा सां जे फर्ज़ंद हज़रत अब्दुल्ला सां थी। बीबी साहिबा शादीअ खां पोइ हज़रत अली करमुल्लाह वजह वटि कूफ़े में रही त जीअं नंढनि भेण भाउरनि जी परवरिश में वालिद जो हथ वंडाए सघे ऐं संदसि ख़िज़मत पूर्ण करे सघे। हज़रत अली करमुल्लाह वजह जी शहादत खां पोइ बीबी साहिबा मदीने हली हुई। हाणे इन में असांखे ॼाण मिले थी त बीबी फातिमा ज़हरा बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा जो पैदाइश किथे थी, कहिड़े महीने में थी, कहिड़े साल में थी, कहिड़े हंधि थी ऐं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम खां केतिरी नंढी हुई ऐं संदसि वालिदा जी वफ़ात खां पोइ कंहिंसां गॾु रही ऐं किथे रही। ठीकु आहे, इहे सभु सवाल आहिनि जेके लाज़मी तौर ते नथो चवां पर मुमकिन आहे अॻिते तव्हांखे जवाब घुरिया वञनि जा। बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजे वालिद खां ॾाढी मुतासिर हुई। दलेरी ऐं सचाईअ जा गुण खाइनि हासिल कया। कुदरत खेसि इंसाफ़, बेबाकी ऐं जुरत जे गुणनि सां नवाज़ियो हो। खेसि क़ुरान पाक ऐं हदीस ते उबूर हासिल हो। औरतूं परे परे खां वटसि इल्म हासिल करण ईंदियूं हुयूं, पाण खे दीनी मसाला समझाईंदियूं हुयूं। इल्मी मर्तबे जे करे खेसि अकीला बिन हाशिम यानी हाशिम ख़ानदान जी अकुलमंद औरत सॼो वेंदो हो। हाणे मुमकिन आहे त मां जनरल नॉलेज में ई सवाल थो वञा त उते इस्लामियात में तव्हां खां इहो सवाल कयो वञे त अकीला बिन हाशिम कंहिंखे चयो वेंदो आहे। उते ऑप्शन हुजनि 4, उन मां हिकिड़ो ऑप्शन इहो थी सघंदो। छाकाणि ज़रूरी न आहे त सिंधीअ में सिर्फ़ु सिंधीअ जा ई सवाल हुजनि, इस्लामियात या बुनियादी ॼाण जे मुतलिक़ बि सवाल थी सघनि था। असां इंटरकनेक्टेड आहियूं, जुड़ियल आहियूं ॿियनि जेको आहे सो मौज़ूअनि सां। इन करे मुमकिन आहे त हितां जो जेको सवाल आहे उहो इस्लामियात में या जनरल नॉलेज में पिणु अची सघे थो। बीबी साहिबा हज़रत इमाम हुसैन जॾहिं ॾिठो त वक़्त जो हाकिम दीन जे असूलनि जी भनकड़ी करे रहियो आहे ऐं ज़ाती यादाश्त काइम करणु चाहे थो त पाण करबला जो सफ़र अख़्तियार कयो। इहो करबला जे मैदान जे वाक़िए जी अव्हांखे चङे नमूने ॼाण आहे त करबला जो वाक़ियो कॾहिं पेश आयो, कीअं पेश आयो, कहिड़ी रीत पेश आयो ऐं उन जूं अॻकथियूं केतिरियूं थी हुयूं, सभु असांखे ख़बर आहे। अव्हां बि ॼाणियो था उन बाबति में। पर हिते असां बीबी ज़ैनब उन में कहिड़ो किरदारु अदा कयो, असां उन बाबति ॻाल्हाईंदासीं। बीबी ज़ैनब ॼातो थिए त इहो रस्तो केॾो न ॾुखियो आहे, पर पाण पंहिंजे भाउ खे अकेलो छॾणु न चाहियां। इन करे पंहिंजे घर वारे खां इजाज़त वठी न रुॻो हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां गॾु रवानी थी ऐं पंहिंजनि पुटनि औन ऐं मुहम्मद खे पाण सां गॾु वठी हली। संदसि ॿिए फर्ज़ंद अल्लाह जी राह में अल्लाह जी राह में वफ़ादारी जो हक़ अदा कंदे शहीद थी विया। हज़रत बीबी ज़ैनब जी हीअ क़ुर्बानी तारीख़ जी हिकु अहम बाब आहे। पाण साबित करे ॾेखारियाई त अल्लाह जी राह में अॻिते वधंदड़ क़दमनि जो साथ ॾियणु दीन जो अहम फ़र्ज़ आहे। जॾहिं करबला जे वाक़िए में हज़रत इमाम हुसैन ऐं संदन वफ़ादार साथी शहीद थी विया त बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा बेवसी ऐं ख़ौफ़ जी घड़ियुनि में काफ़िले में शामिल औरतुनि ऐं ॿारनि जो सहारो बणी पाण न रुॻो सब्र ऐं सहब खां कमर ताईं पर लुटियल काफ़िले जी बहादुरी सां अॻुवानी कई। इहा उहा औरत हुई जॾहिं उते शहज़ादा शहीद पे थिया, हुन पंहिंजे अखियुनि सां ॾिठा। जॾहिं हुन पंहिंजा कूंदर कुस्म ते ॾिठा, हिन उहे सभु कूंदर पंहिंजे अखियुनि सां ॾिठा पे त उहे कूंदर
कहिड़ा आहिनि ऐं कीअं कोन पिया, पर उन पंहिंजो हौसलो कोन ख़तमु कयो, पंहिंजो हौसलो पोइ ते कोन वियो, पंहिंजे हौसले में ऐं बरजस्ती रही ओतिरी हुई, उन पंहिंजो ईमानदारी सां, सचाई सां ऐं बहादुरी सां, जीअं हज़रत अली करमुल्लाह वजह जेतिरो बहादुर हो ऐं जेतिरो ज़रूरतमंद हो, ओतिरी हिन पंहिंजी बहादुरी ऐं ज़रूरतमंदाना ॾेखारी। ऐं हिते चयाईं हज़रत इमाम करबला जे ॾुखोयलनि जी जेका हुन करबला जे ॾुखोयलनि जे जेका हुन साम्हूं तकरीर कई हुई, उन तकरीर में संदसि बहादुरी, हिम्मत ऐं दाहप जो तदब्बुर जो आला मिसाल असां वटि आहे त संदसि दलील ते ॿधल आहे, पुरवकार तकरीर तारीख़ जे सफ़हनि में महफ़ूज़ आहे। यज़ीद ज़ालिम अॾो पाण बिना कंहिं डप ड्राव जे हक़ जो कलमो अदा कंदे चयाईं त इन अल्लाह जो कसम आहे, अल्लाह खां सवाइ कंहिंखां बि नथी तुॼा, उन खां सवाइ कंहिं ॿिए आलो शिकायत नथी करियां, पर ही जेको टिको तो पंहिंजे दामन ते लॻायो आहे, उहो क़यामत ताईं नथो कंदो। बीबी ज़ैनब जो ईमान हो त ज़ालिम जे ज़ुल्म जी पर्दे पोशी करण में ज़ुल्म बराबर आहे। इन करे जॾहिं कूफे वारा रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ानदान जी बेवतनी ते ॻोढ़ा ॻाड़े रहिया हुआ त बीबी साहिबा फरमायो, ए कूफे वारो, तव्हां अहिड़ी औरत वांगुरु आहियो जेका पंहिंजी रस्सी मज़बूत वटींदी आहे ऐं पोइ ख़ुदि ई उनखे छिनी छॾींदी आहे। तव्हां पंहिंजा वाइदा टोड़े छॾिया, कसम खणी फिरी वेंदव, तव्हां पंहिंजे आख़िरत सवाब ख़राब करे छॾी, हाणे ख़ुदा जे ॾमर खां डिॼो ऐं उन जे अज़ाब सहण लाइ तयार थी वञो। कूफियो, तव्हां इहो कयो आहे जंहिं करे उहो वक़्तु वेझो अची वियो आहे जॾहिं आसमान फाटी पवंदो, ज़मीन ॾरी पवंदी ऐं जबल ज़रा ज़रा थी वेंदा। इहा बीबी फातिमा ज़हरा सॉरी बीबी ज़ैनब जी उहा तकरीर हुई ऐं उहे जुमला हुया जेके हुन कूफे में यज़ीद जे साम्हूं चया हुया ऐं यज़ीदियन खे साम्हूं चया हुया ऐं कूफे वारनि खे चया हुया। दीन जे वाट में मुश्किलातुनि खे पुख़्ते अज़म सां बर्दाश्त करे सघिजे थो, उन जो बहितरीन मिसाल बीबी ज़ैनब पेश कयो, जेको मुस्लमान औरतुनि लाइ हिकु रोशन सबक़ आहे। बीबी ज़ैनब 15 रजब 63 हिजरी में 57 सालनि जी ॼमार में वफ़ात कई। संदसि मुक़दस मज़ार शाम मुल्क जे शहर दमिश्क में आहे। हाणे असांखे इन मां सबक़ इहो थो मिले जेको त उहो इहो आहे त असांखे कॾहिं बि जेको आहे ज़ुल्म जे ॾाढो झुकण न घुरिजे, असांखे कॾहिं बि ॾाढे खां डिॼणु न घुरिजे। डिॼणु सिर्फ़ु हिकु अल्लाह खां घुरिजे ऐं उहो ई ख़ालिक़ काइनात आहे, सॼी दुनिया खे ख़लकींदड़ उहो आहे, हलाईंदड़ उहो आहे ऐं उहो ई सभ खे जेको आहे सो बहितर ॼाणे थो। इन जे करे असांखे घुरिजे त असां संदसि जेको आहे सो उसूल आहिनि उन्हनि ते हलूं ऐं हिन औरत वांगुरु, छाकाणि औरत जंहिंखे मज़लूम सम्झो वेंदो आहे, जंहिंखे महकूम सम्झो वेंदो आहे ऐं सम्झो वेंदो आहे त औरत में कंहिं क़िस्म जी का बि जेको आहे सो ज़रूरत कान्हे का, पर हीअ औरत हुई ऐं इहे औरत ई असली में आहे जीअं उन ॾेखारियो त ज़ालिम खणी केॾो बि ज़ुल्म कंदड़ छो न हुजे, पर ज़ालिम जे आॾो झुकणो कोन्हे को। अब्दुल सत्तार ईदी, असां किरदारनि ते पिया ॻाल्हायूं, समाजी, इस्लाही, सियासी ऐं उहे किरदार जेके असां जे समाज में रहिया, उन्हनि पंहिंजी परवाह करण खां सवाइ समाज खे तमामु घणी अहमियत ॾिनी ऐं समाजी लिहाज़ खां वधंदा रहिया आहिनि। ठीकु आहे, अहिड़नि किरदारनि में हिकिड़ो ॿियो किरदारु असां वटि असांजे साम्हूं आहे, उहो किरदारु आहे अब्दुल सत्तार ईदी। चवणी आहे त जिए त हर को पंहिंजे लाइ, पर अमर आहे उहो इंसान जेको ॿियनि कान जिए। अहिड़ा आला इंसान जिन पंहिंजी हयाती इंसानी ख़िदमत खे अर्पे छॾी से तमामु थोरा इहो आहिनि। अहिड़ा नाम कठिया फ़क़ीरी तबियत जा मालिक जिन वटि इंसानियत अहम आहे ऐं उन्हनि वटि दीन, धर्म, क़ौम, वतन ऐं रंग, नस्ल जो मतभेद न आहे। हिननि जो दीन, ईमान, ज़िंदगी ऐं मौत, इंसानी ख़िदमत जहिड़ो अफ़ज़ल मशहूरु आहे। धरतीअ जे ॻोल्हे ते नज़र फेरण सां मालूम थींदो त आङुरियुनि ते ॻणण जेतिरा माण्हू मिलंदा जिन पंहिंजी ज़िंदगी अहिड़नि कमनि खे अर्पे छॾी आहे। उन्हनि चंद नालनि में अब्दुल सत्तार ईदीअ जो नालो बि शुमार थिए थो, जो इंसान ज़ात जो वॾो ख़िदमतगार हो। असां तव्हां सभिनी अब्दुल सत्तार ईदीअ जी ख़िदमतुनि खे ॾिठो आहे त अब्दुल सत्तार ईदी पंहिंजे ज़माने में ऐं पंहिंजे हाणे केॾी त जेको आहे सो बरजस्ताईअ सां, केॾी न बहादुरी सां ऐं केॾी न जेको आहे सो इंसान साज़ीअ सां, इंसान साज़ी पर
हर जेको आहे इंसान साज़ न हूंदो, ही इंसान साज़ शख़्स हो जे इंसान खे ठाहिण जी कोशिश कई ऐं समाज खे ठाहिण जी कोशिश कई, समाज खे बहितर खां बहितरी ॾे थियण जी कोशिश कई। हिन ही उहो शख़्स आहे जिन हिन यतीम ॿारनि खे या जेके बेवा औरतूं आहिनि या जेके अहिड़ा ॿार जेके कॾहिं बि कंहिंजो उन्हनि खे तहफ़ुज़ न हो, कंहिंजी बि हिफ़ाज़त कोन हुई, उन्हनि खे जेको आहे सो हिफ़ाज़त ॾियण जे लाइ या उन्हनि खे जेको आहे सो तमामु सार संभालण जे लाइ पंहिंजा इदारा खोलिया ऐं पंहिंजे लाइ जेको आहे सो फर्म जारी कयूं ऐं उन्हनि जे ॿारनि जे लाइ मुफ़्त में झूला रखाया, माना शयूं रखायूं त जीअं विंदुर बि थींदी रहे ऐं उन्हनि खे जेको आहे सो विंदुर उन्हनि खे इंसानियत जे नाते तमामु घणो अर्पींदो रहियो। इन शख़्सियतुनि में अब्दुल सत्तार ईदी जेको आहे उन जा अचनि था पिया त हिन यतीम लावारिस ऐं पंहिंजनि खां विछड़ियल ॿारनि खे पंहिंजे औलाद वांगुरु तहफ़ुज़ ॾेई रहायो, पढ़ायो ऐं इंसानियत जो दर्स ॾिनो। हिननि जहिड़नि मासूम बेगुनाह ॿारनि लाइ हुननि झूला रखाया। उन्हनि झूलनि जी संभाल जी ज़िमेवारी अब्दुल सत्तार ईदीअ जी घरवारी बिल्किस ईदी पंहिंजे साथी रज़ाकारनि ज़रिए संभाले वरिती। ॿुढा, कमज़ोर ऐं पंहिंजनि जा सतायल माण्हू ईदीअ जे क़ाइमु कयल ईदी विलेज जे अझनि में पनाह वठी सुख जो साहु खणनि था। अहिड़नि माण्हुनि लाइ उते खाधे पीते कपिड़े लटे ऐं सिहत ऐं सफ़ाई जो समूरो इंतज़ाम थियल हूंदो आहे। इहो असांखे तव्हांखे सभिनी खे बहितर नमूने सां ॼाण आहे त इहे उहे शख़्स आहे जंहिं पंहिंजी जेको आहे सो ज़िंदगीअ में कॾहिं बि वॾाई कोन कई, तकबुर कोन कयो, गुरूर कोन कयो, हमेशह जेको आहे सो उन्हनि ग़रीबनि जे लाइ पंहिंजे दरवाज़ा खोले रखियईं ऐं उन्हनि जे लाइ जेको आहे सो अदारा क़ाइमु कंदो रहियो। बाक़ी अंदरूनी मामला जेके असांखे बि ख़बर आहिनि, तव्हांखे ख़बर आहिनि, उहे कहिड़ा रहिया आहिनि, असां उन्हनि खां पासो था कयूं। अब्दुल सत्तार ईदी इंसाननि त छा पर जानवर लाइ बि छपर छा हुननि जानवरनि जे सार संभाल जो अहिड़ो ई बंदोबस्तु कयो जहिड़ो इंसाननि लाइ। हू मलाइक सिफ़त इंसान हो। संदसि सादगी ऐं कारनामा ॾिसी इंसानियत में वेसाह पुख़्तो थिए थो। अब्दुल सत्तार ईदी 1 जनवरी ईस्वी 1998 में हिंदुस्तान जे सूबे गुजरात जे हिकु ॻोठ बांटवा में ॼाओ हो। संदसि वालिद जो नालो अब्दुल शकूर ईदी हो। हू ईस्वी 1947 में कराची में अची आबाद थियो। ईदी अञा 11 सालनि जो मस हो त संदसि माउ अधु रंग सबबि जिस्मानी तौर ज़हनी तौर मासूम थी वई। इन जी तकलीफ़ खे ॾिसंदे ईदीअ पंहिंजे हयाती माउ जी ख़िदमत लाइ वक़्फ़ करे छॾी। हू पंहिंजी माउ जी हर तरह सां ख़्याल रखण खे ई इबादत सम्झंदो हो। वक़्त गुज़रण सां गॾु संदसि माउ जी बीमारी वधंदी वई। इन तकलीफ़ वारे अहसास ईदीअ जो जीव झोरे विधो। 19 सालनि जी ॼमार में माउ जी मौत जो सदमो सहणो पियुसि। हुन उन अरसे दौरान हर ॾुखोयल इंसान खे माउ जो रूप में महसूस करणु शुरू कयो। हर इंसान ज़ात जी ख़िदमत खे पंहिंजो ईमान बणाए इहो कमु पूरे सचाईअ ऐं ईमानदारीअ सां निभायो ऐं पंहिंजे ज़िंदगीअ जे आख़िरी हिसे ताईं अब्दुल सत्तार ईदी इन्हनि कमनि में चेचियल रहियो। मोहसिन अली शेख बरकत लगाई। वालेकुम सलाम बरकत लगाई साहब। 19 साल जमार में माउ जी मौत जो सदमो सहणो पियुसि। उन अरसे दौरान हर ॾुखोयल इंसान मां ॻाल्हि सां करे आयासीं, उहो ई पैराग्राफ वरी अची वियो आहे। अब्दुल सत्तार ईदीअ जी ख़िदमत गुज़ारी सचाई ऐं ईमानदारी खे ॾिसंदे संदसि हज़ारे मददगार पैदा थी पिया जेके संदसि माली सहायता करण लाइ अॻु वधा पिया। हुन देश जूं हदूं ओरांगे हर कंहिं जे ॾुख दर्द खे महसूस कयो। अहिड़ो ख़ुलूस भरियो जज़्बो ॾिसंदे आलमगीर सतह ते संदसि पज़ीराई थी। हिन रज़ाकारनि जी हिकु मज़बूत टोली जोड़ी एम्बुलेंस सर्विस खां हवाई सर्विस ताईं ॾुखोयल माण्हुनि जी मदद कई। पूरे मुल्क में ऑफिसूं खोले मुल्क जे कुंड कुड़छ ताईं एम्बुलेंस सर्विस जो बंदोबस्तु कयो। उन ॾिस में संदसि कारकुननि बि कीन घटायो। राति हुजे या ॾींहुं संदसि सॾ में सॾ ॾींदा रहिया। अॼु ॾींहं ताईं अहिड़ो अमल जारी रखियो अचनि। एतिरे क़दुरु जो संदसि वफ़ात वारे ॾुख भरे ॾींहं ते बि एम्बुलेंस सर्विस जारी रही। अब्दुल सत्तार ईदी अहिड़नि माण्हुनि जे कफ़न दफ़न ऐं हुस्न जे बंदोबस्त जो ज़िम्मो क़बूलियो जिन जो को वारिस न हूंदो। बेपहुच माण्हुनि जा लाश जेके हथ लाइण जहिड़ा बि न हूंदा हुआ, हू अहिड़नि माण्हुनि खे गुस्ल ॾेई कफ़न पाराए धोई फेड़ो कंदो हो। अब्दुल सत्तार ईदीअ खे इंसानी ख़िदमतुनि जे मंता तौरु
केतिरा ई बैनुल अक़वामी तोड़े मुल्की मेडल ऐं सर्टिफिकेट मिलिया। हिन मर्द मुजाहिद खे कॾहिं बि दौलत जी लालच न मोहियो ऐं न शोहरत मंझंदि का वॾाई पैदा कई। हमेशह सादी पोशाक सादी रिहाइश रहंदो हो। हिन तव्हां त पढ़ो पिया था, तव्हां ॿुधो पिया था, चवंदो असांखे हाणे रुगो हे जेको किताब आहे जीअं जो तीअं असां पिया ॿुधूं पिया था, हाणे ईअं था कयूं त इहे ॿ पैराग्राफ जेके तव्हांजे साम्हूं मौजूदु आहिनि, इन में मां ॿ लफ़्ज़ जुमला आहिनि उहे पढ़ां थो। उहे जुमलनि जा तव्हां ॿुधाईंदो इन जुमलनि खे असां सिंधीअ में छा चवंदा आहियूं। ठीकु आहे। सॾ सां सॾु ॾींदा, सॾ सां सॾु ॾियणु, सॾ सां सॾु ॾियणु। ऐं ॿियो आहे भूई भेड़ो करणु। इहे ॿ लफ़्ज़ मां पढ़िया। इन लफ़्ज़नि खे असां सिंधीअ में छा चवंदा आहियूं, अव्हां कमेंट में मूंखे ॿुधाईंदव। न माया मोह, माया जो मोह हिनखे बाबा ख़िदमत जड़नि लॻभॻि सां यादि कयो वियो आहे। अणथक महिनत ईदीअ जी सिहत ते गहरो असर करे वेंदो। हिक पासे वॾी जमाहर, ॿिए पासे बीमारीअ खे स्केराए वेंदो। आख़िर हिन फ़ानी दुनिया खे लुड़कनि ऐं सुड़कनि में ॿुॾल हज़ारे माण्हुनि संदसि निगरानी हेठि पलिजल मासूम ॿारनि, ॿुढड़नि, बेवाहनि, मदाहनि ऐं रफ़ीक़नि खे अलविदा चयो ऐं तारीख़ 8 जुलाई 2016 ते 88 वरनि जी ॼमार में दम धणीअ हवाले कयो। मुमकिन आहे असां खां इहो सवाल जनरल नॉलेज में कयो वञे, सिंधीअ में कयो वञे या ॿियनि कंहिं सवालनि में कयो वञे त अब्दुल सत्तार ईदी जी वफ़ात कहिड़े साल में थी, अब्दुल सत्तार ईदी जी पैदाइश कहिड़े साल में थी। ठीकु आहे। अब्दुल सत्तार ईदी वसियत कई हुई त संदसि अखियूं समेत ॿिया उज़वा अतीअ तौरु ॾिना वञनि ऐं खेसि पातल पोशाक में सादगीअ सां दफ़न कयो वञे। पोइ लखे माण्हुनि जी मौजूदगीअ में कराचीअ जे नेशनल स्टेडियम में हुन जे जनाज़े नमाज़ अदा कई वई। हिननि जंहिंमें अवामी नुमाइंदनि, सिविल तोड़े, फौजी क़यादत ऐं सियासी अॻुवाणनि शिरकत कई। हिनखे वरी क़ौमी एज़ाज़ सां वसियत कयल हंधि ईदी विलेज में दफ़न कयो वियो। हुन जूं अखियूं अतीअ तौरु ॿिनि बेनूर माण्हुनि खे ॾिनियूं वयूं। हिन अज़ीम इंसान मरण वक़्तु बि इंसानी ख़िदमत खे न विसारियो। अहिड़ा सदा हयात इंसान असां लाइ मिसाल आहिनि। अहिड़नि इंसान लाइ शाह लतीफ़ भिटाई फरमायो आहे, मरणा अॻे जे मुआसे मरी थियनि मात, मरणा अॻे जे मुआसे मरी थियनि मात, हूंदा से हयात जीअणा अॻे जे जिया। मंसूर कुंभर पुछे थो मोहियो जी माना आहे पिरभायो, यानी कि उनखे पंहिंजी तरफ़ छिकियो, कोन छिकियो, कुर्ब कोन ॾिनो, प्यार कोन ॾिनो। ठीकु आहे। हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके मोहिजी वेंदा आहिनि, उनखे मोहबत हूंदी आहे रुगो पैसनि सां, दौलत सां। ठीकु आहे, उहा ॻाल्हि आहे। सैफुर रहमान कुरैशी चए थो इस्तिलाह आहे। नज़ीर डूंदाणी चए थो इस्तिलाह आहे। मोहम्मद असलम चए थो हरफ जुमिलो आहे। मोहम्मद असलम हरफ जुमिलो न आहे, इस्तिलाह आहे। शहीद अल्लाह बख्श सुमरो। शहीद अल्लाह बख्श सुमरो सिंध जी हिकु अहम शख्सियत है। असां सां जेको उन पंहिंजे दौर में, पंहिंजे सियासी ज़माने में या पंहिंजी सियासी क़यादत में जेके जेके लाहा चाढ़ा ॾिठा, उन्हनि चाढ़नि जो ऐं नई टहीअ जो जेके हाणे आहिनि, असांखे जेको चयो थो वञे त शहीद अल्लाह बख्श सुमरे कयो छा, अॼु असां हुन ते पढ़ंदासीं त शहीद अल्लाह बख्श सुमरे छा कयो आहे। शहीद अल्लाह बख्श सुमरो ईस्वी 1900 धारे उत्तर सिंध जे मशहूर शहर शिकारपुर में ॼाओ हो। ऐं शिकारपुर जो शहर जेको आहे इहो सिंध जो पेरिस मञियो वेंदो आहे, पर हाणे उन जी उहा हालत न रही आहे। पर उन ज़माने में शिकारपुर जो शहर खे सिंध जो पेरिस मञियो वेंदो हुयो। जेकर शिकारपुर जो हिते मौजूदु आहे त असांखे ॿुधाईंदो त उन शिकारपुर खे सिंध जो पेरिस छो चयो वेंदो हुयो। तव्हांजा कमेंट मूंखे ॿुधाईंदा त सिंध खे, शिकारपुर खे सिंध जो पेरिस छो चयो वेंदो। शिकारपुर जो हींअर उहो ओज कोन्हे, पर कंहिं ज़माने में ही शहर इल्म, हुनर ऐं वापार में देसां देस मशहूर। देसां देस लफ़्ज़ जी माना छा आहे, अवां मूंखे ॿुधाईंदो। अल्लाह बख्श सुमरे पंहिंजे अबाणे शहर में सिंधी, अंग्रेज़ी, फारसी ऐं अरबी जी तालीम वरिती। मैट्रिक पास करण खां पोइ तालीम छॾे हू पंहिंजे पीउ सां गॾु ठेकेदारीअ ऐं ज़मींदारीअ जो कमु करणु लॻो। संदसि सुठे सुभाउ जे करे अंग्रेज़ इंजीनियर खेसि ॾाढो भाईंदा हुआ। पाण सखी मुड़ुसु हो। मोहताजनि, बीमारनि, यतीमनि, बेवा औरतुनि, शागिर्दनि ऐं इल्मी इदारनि जी वॾी दिलि सां मदद कंदो। इन्हनि ॻाल्हियुनि करे शिकारपुर ऐं उन जी पसगिरदाई में सुठ ॾेई संदसि नालो
मशहूर थी वियो। उस ईस्वी 1926 में मुंबई काउंसिल जो मेंबर चूंडिजी वियो। उन ज़माने में सिंध मुंबई सां गॾियल हुई, पर सिंध जे माण्हुनि पारां हलचल हलाइण करे आख़िरकार ईस्वी 1936 में सिंध मुंबई खां जुदा सूबो थियो। अल्लाह बख़्श उमिरो इहो सारो अरसो मुंबई काउंसिल जो मेंबर रहियो। ईस्वी 1938 में हू सिंध जो वॾो वज़ीर थियो। वज़ीर आला थियण खां पोइ हुन सिंध जी सुधारे लाइ केतिरा ई कम कया, जहिड़ोकि सखर जे वाहन जो इंतज़ाम सुधारण, सिंध सूबे जो ख़र्च घटाइण, पाण घटि पघार खणण, आम माण्हुनि ते ॾंढ न विझण, एज़ाज़ी मैजिस्ट्रेटनि खे ख़तम करण, लोकल बोर्ड में थापियल मेंबरनि खे ख़तम करण, सिंध जे मास्तरनि जी जा पघार वधाइण, मौलाना उबैदुल्ला सिंधीअ खे वापसि सिंध में आणण ऐं सिंध फ्रंटियर रेगुलेशन खे ख़त्म करण वग़ैरह। ईस्वी 1939 में सितंबर ऐं अक्टूबर धारे सिंध में सखर जी मस्जिद मंज़िलगाह तां हिंदू मुस्लिम छिकताण पैदा थी, खेसि कुझु वक़्त लाइ वज़ारत तां हटणो पियो, पर सुतत ई पंहिंजी सरबराहीअ हेठि वज़ारत ठाहिण में कामयाब थियो। इहो ई हुयो जंहिंमें नज़ीर अहमद नोंदाणी चवे थो त शिकारपुर खे ख़ूबसूरती ऐं इल्म अदब जी उरूज ते हुअण करे शिकारपुर खे पेरिस सॾियो वेंदो हुयो। बिल्कुलु ज़बरदस्त। ऐं पर मथां मोहम्मद असलम जवाब ॾिनो आहे त ॾेह पर ॾेह, देसां देस जी माना आहे ॾेह पर ॾेह, ज़बरदस्त। ऐं मथां हुन अब्दुल्ला जमाली हिकु मुल्क खां ॿिए मुल्क, सही, हर मुल्क में तमाम सही दुनिया में जिहादस ऐं मंसूर कुंभर जे तो घणनि मुल्कनि में। बिल्कुलु तव्हांजा जवाब दुरुस्त आहिनि। आज़ादी जी हलचल दौरान अप्रैल 1940 में कॉम्प्रेस मुसलमान अगुवाननि दिल्ली में हिकु वॾी कॉन्फ्रेंस कोठाई। पानी जो गिलास ले हमरा कोठाई जंहिंजी सदारत अल्लाह बख्श उमिरि कई। इन कॉन्फ्रेंस ते आज़ाद कॉन्फ्रेंस जो नालो पियो। उन में हिंदुस्तान जा समूरा मुसलमान अगवान शरीक थिया। हाणे मुमकिन आहे, ॾिसो असां पढ़ंदा वञूं था त ख़बर पवंदी पए, पर इन्हनि में सवाल मां सवाल जुड़ंदो वेंदो आहे। सवाल अची सके थो असां वटि सीसीई में अची सके थो, असां वटि जनरल नॉलेज में अची सके थो त आज़ाद कॉन्फ्रेंस जी सदारत कंहिं कई हुई। आज़ाद कॉन्फ्रेंस जी सदारत कंहिं कई हुई। ठीकु आहे, इन करे असां इन खे बि चवंदासीं त आज़ाद कॉन्फ्रेंस जी जेका सदारत कई हुई उहा शहीद अल्लाह बख्श सूमरे कई हुई। उन में हिंदुस्तान जा समूरा मुसलमान अगवान शरीक थिया। अहिड़ी तरह संदसि नालो सॼे हिंदुस्तान में मशहूर थी वियो। उन बाद हिन अंग्रेज सरकार जी सख़्त रवैये सबबि बरतानवी सरकार खां मिलियल ख़ान बहादुर ऐं OBE ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर जा लक़ब अंग्रेज वायसराय खे ख़त लिखी वापसि कया। ख़त में ॼाणायई त इहो मुंहिंजो पको रायो आहे त असीं आज़ादीअ जो हक़ रखूं था, पर अंग्रेज सरकार जे बयाननि ऐं कार्रवाइनि मां साबित थी रहियो आहे त इहा हितां जे मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि खे पाण में ठहण नथी ॾिए ऐं मुल्क ते पंहिंजो कब्ज़ो क़ाइमु रखणु घुरे थी। इंग्लिस्तान जी वज़ीर आज़म जी तक़रीर नाउमीदी पैदा कई आहे। इन करे अहिड़े सरकार जा ॾिनल लक़ब आउं पाण वटि रखी नथो सघां ऐं वापसि करियां थो। इन ख़त ते अंग्रेज सरकार मथसि नाराज़ थी पई ऐं खेसि वज़ारत आला तां हटाए छॾियऊं। अल्लाह बख्श सूमरे ते इन ॻाल्हि जो को बि असर न पियो। पाण हमेशह जीअं ॾुखे वक़्त में सिंध जे माण्हुनि सां गॾु रहियो ऐं संदन ख़िदमत करण में का बि कसर न छॾियईं।
1930 में सिंध जे किन शहरनि में कालरा जी बीमारी मुंहुं कढियो, उन में संदसि कयल ख़िदमतूं विसारण जोॻियूं न आहिनि। इन साल सिंध में वॾी ॿोॾ पुण वॾी ॿोलबाई, हुन पंहिंजे लखनि जो बीठल फसल ॿोड़ाए छॾियो, पर शिकारपुर शहर खे ॿुॾण न ॾिनो। अल्लाह बख़्श सुमरो हिकु बाउसूल ऐं समाजी तबियत वारो शख़्स हो। सिंध जे वज़ारत आला जे उहिदे ते 4 साल रहियो, पर तॾहिं बि पंहिंजे ग़रीब सियासी रफ़ीक़नि सां बराबरी वारो वर्ताव थिए, एतिरे ताईं जो पाण खे इन हथ धुआरे मानी खाराईंदो हो। संदसि सखावत ऐं सूरियाई हर हंधि मशहूर आहे। हू पंहिंजी मुखालिफ़नि खे बि प्यार सां पंहिंजो करणु चाहींदो हो। संदसि इहे ॻाल्हियूं सियासी मुखालिफ़नि खे न वणियूं ऐं उहे वझ वठी साज़िशूं सटण लॻा। साज़िश सटण खे वरी असां छा चवंदा आहियूं, तव्हां ॿुधाईंदा। 14 मई ईस्वी 1943 ते सुबुह जो सवेल हू शिकारपुर शहर में टांगे ते सवार थी पंहिंजे घर अची रहियो हो त संदसि किन मुखालिफ़नि मथसि पिस्तौल जा सिधा फायर करे खेसि शहीद करे छॾियो। इहा ॻाल्हि झंग जी बाहि वांगुरु सॼे सिंध में पखिड़िजी वई। सॼे शहर में कोहराम मची वियो। माण्हू उछंगारूं ॾेई रोअण लॻा। खेसि आले अखियुनि सां पंहिंजे अबाणे क़ब्रिस्तान शिकारपुर जे ॻोठ पंज पीर में दफ़नायो। शहीद अल्लाह बख़्श सुमरो अॼु असां वटि मौजूदु न आहे, पर संदसि कयल ख़िदमतूं हमेशह यादि रहंदियूं। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। मां इहे जेके स्क्रीनशॉट्स आहे तव्हांजे साम्हूं पई आहे, इहा जेसि ताईं तव्हांजा जवाब न ईंदा असां इन खे टाइम मौजूदु कोन था। ठीकु आहे, इन जे लाइ तव्हां वटि टाइम आहे 5 मिंट। इन 5 मिंटनि में लफ़्ज़नि जा ज़िद, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा वाहिद जा जम, ऐं जेकॾहिं मुमकिन थी सघे त जुमलनि खे दुरुस्त सां लिखो, न त बसि। जुमिलो आहे उल्फत। उल्फत जो ज़िद छा थींदो? मज़बूत। मज़बूत जो ज़िद छा थींदो? कुशादो। कुशादे जो ज़िद छा थींदो? नेक। नेक जो ज़िद छा थींदो? बहादुरी। बहादुरी जो ज़िद छा थींदो? ज़ालिम। ज़ालिम जो ज़िद छा थींदो? इहे 6 लफ़्ज़ आहिनि। ऐं 6 लफ़्ज़ तव्हां असांखे ॿुधायो। सैफुर रहमान कुरैशी चवे थो उल्फत जो कुल्फत ज़बरदस्त। सैफुर रहमान कुरैशी असांखे ॿुधायो आहे इस्तिलाह ज़बरदस्त। मंसूर कुंभर साज़िश करण, बिल्कुल। सैफुर रहमान कुरैशी मजबूत जो कमजोर, बिल्कुल। सैफुर रहमान कुरैशी कुशादो जो सोढ़ो, बेहतरीन। नेक जो तव्हांजे कमेंट्स जो इंतजार आहे, कमेंट्स दियो। हलो असां था ॿुधायो तव्हांखे इन जल्दी। नेक जो बुरो या बद, बहादुरी जो बुज़दिली, ज़ालिम जो मज़लूम। ठीक है, ये अची विया आहिनि। उल्फत जो नफ़रत, मज़बूत जो डरो, कमज़ोर नेक जो बद, नेक जो ज़ालिम जो मज़लूम, बहादुरी जो बुज़दिली, कुशादो जो घटि या तंगी, मंसूर कुंभर बेहतरीन। ठीक है, हेठि जुमल आहिनि। दिल जो जमा थींदो दिलूं, तकरीरूं जो वाहिद थींदो तकरीर, मुश्किल जो जमा थींदो मुश्किलूं, कुर्बानियूं जो जमा थींदो
कुर्बानी सॉरी कुर्बानियों जो वाहिद थींदो जम कुर्बानी, हदीस जो जमा थींदो हदीसूं, वाइदो जो जमा थींदो वाइदा, वेझा जो वाहिद थींदो वेझो, इरादो जो जमा थींदो इरादा। ठीक है, बाकी जुमलन के दुरुस्त तरतीब से अवां कैप्चर करे वो कमेंट में लिखजो, उन्हनि के जरूर दुरुस्त पिया कंदासीं। हेठिन लफ़्ज़नि ते इराबूं ज़ेरूं ज़बरूं पेश ॾियो। नाराज़ नाराज़, गरीब गरीब, सवार सवार, उसूल असूल, रफ़ीक। ठीक है, हेठिन ख़ाला भरियो। शहीद अल्लाह बख्श सुमरो ईसवी 1900 धारे उत्तर सिंध जे मशहूर शहर देश में ॼाओ हो। मैट्रिक पास करण खां पोइ तालीम छॾे हू पंहिंजे देश सां गॾु ठेकेदारी ऐं ज़मींदारीअ जो कमु करण लॻो। पाण सखी मुड़ुस हो, मुहताजनि, बीमारनि, यतीमनि, बेवा औरतुनि, शागिर्दनि ऐं देश जी वॾी दिलि सां मदद कंदो हो। ईसवी 1930 में सिंध जे किन शहरनि में देश जी बीमारीअ कढियो। उन में संदसि कयल देश विसारण जोगियूं न आहिनि। ईसवी 1930 में हू सिंध जो देश थियो। हिननि जा तव्हां असांखे जवाब ॿुधाईंदो। शहीद अल्लाह बख्श सुमरियो ईसवी 1900 धारे उत्तर सिंध जे मशहूर शहर शिकारपुर में ॼाओ हो। मैट्रिक पास करण खां पोइ तालीम छॾे हू पंहिंजे पीउ सां गॾु ठेकेदारी ऐं ज़मींदारी करण लॻो। पाण सखी मुड़ुस हो, मुहताजनि, बीमारनि, यतीमनि, बेवा औरतुनि, शागिर्दनि ऐं इल्मी इदारनि जी वॾी दिलि सां मदद कंदो हो। ईसवी 1930 में सिंध जे किन शहरनि में कालरा जी बीमारीअ मुंहुं कढियो ऐं उन में संदसि कयल ख़िदमतूं विसारण जोगियूं न आहिनि। ईसवी 1938 में हू सिंध जो वॾो वज़ीर मुक़ररु थियो। ठीक है, जबरदस्त। मोहम्मद असलम जवाब ॾिनो आहे बेहतरीन। मंसूर कुंबर जवाब ॾिना आहिनि बेहतरीन। सवेरा हयाम शिकारपुर बेहतरीन। रोशना बहराम बुरगड़ी जबरदस्त। रोशना बहराम बुरगड़ी ज़ालिम नेकदिल। ज़ालिम जो मज़लूम थींदो, रहमान थींदो, बाझारो थींदो, ज़िद्दो आहे। ठीक है, असां ज़माननि जो अभ्यास कंदासीं थोरो जल्दी जल्दी त जीअं सम्झूं। फ़इलनि जे गुरदाननि मां असां पहिरियों पढ़ी आया आहियूं त कुर्दंत छाखे थो चइजे, कुर्दंत जा केतिरा क़िस्म आहिनि ऐं उहे कीअं जुमलनि में फिरनि था। अॼु असां उन ते अचूं था इन खां अलावा। ठीकु आहे, फ़इलनि जे गुरदाननि मां वक़्तु यानी ज़माननि जे बारे में ख़बर पवंदी आहे। इन करे कंहिं बि ज़बान ख़ासि करे सिंधू माथर जे ॿोलियुनि जे सिखण लाइ ज़माननि जे घाड़ेटनि जे तरीक़नि खे सिखणु ऐं समझणु तमामु ज़रूरी आहे। साॻिए वक़्तु इहो समझणु बि ज़रूरी आहे त सिंधी ॿोलीअ में फ़इल धार ज़माननि सां कहिड़ीअ तरह गुरदान कनि था। हेठि कुझु जुमला ॾिजनि था, उन्हनि खे पहिरियों गौर सां पढ़ी समझण जी कोशिश कयूं था। उन खां पोइ हर हिकु ज़मान जो अलॻि अलॻि असां तफ़सील सां अभ्यास सुभाणे कंदासीं। मां छोकरो आहियां, मां ड्रोड़ा, हू ड्रोड़े। असां ख़त लिखूं, असां ख़त लिखूं था। मां ख़त लिखंदो आहियां, मां ख़त लिखां हा। अब मूंखे ॿुधाईंदा वेंदो त कहिड़ो जुमिलो कहिड़े ज़मान खे तोड़े जो अंग्रेज़ीअ में ई असांजो अॼु तव्हांजो एक्सेप्टेबल हूंदो त तव्हां भले लिखी सघो था। असां सुभाणे उनखे सिंधीअ में पाण इनखे पढ़ंदासीं ऐं सम्झंदासीं। ठीकु आहे, त इहे जुमिला कहिड़नि ज़माननि में यानी कि टेंसिस में आहिनि उहे तव्हां असांखे ॿुधाईंदो। प्रेज़ेंट में आहे, पास्ट में आहे, फ्यूचर में आहे, या उन्हनि जी टिनी मां चइनि क़िस्मनि मां कहिड़े में अचे थो उहो बि तव्हां ॿुधाए सघंदा। ठीकु आहे, हू ख़त लिखंदो आहे,
मां ख़त पढ़ियो, मां ख़त लिखंदुसि, मूं ख़त पढ़ियो आहे। मूं ख़त पढ़ियो आहे, मां ख़त पढ़ियो हो, मां ख़त लिखां पियो, मां ख़त लिखंदुसि पियो, मूं ख़त लिखियो पए। ठीक है, ये कुछ जुमला हुआ। जुमलन जी इते सिर्फ इते वज़ाहत था कयूं। बाक़ी जेका इन जो डिटेल में जेको असां पढ़ंदासीं उहो सुभाणे पढ़ंदासीं ऐं उनखे सम्झंदासीं त इहे ज़मान जेके आहिनि अॻिते कीअं जुड़नि था ऐं अॻिते वधनि था। इन्हनि जुमलनि में जिन जिन जुमलनि जे हेठां लीक ॾिनी वई आहे उन्हनि जे मुताले मां वाज़िह थिए थो त इन हर फ़ेल जे गुरदान या फेरे मां वक़्त यानी ज़माननि जे बारे में ख़बर पवे थी ऐं इहो पिणु मालूम थो थिए त हर फ़ेल मुख़्तलिफ़ ज़माननि जे सीगे में पंहिंजे पंहिंजे फ़ाइल सां अदद ऐं जिन्स मुताबिक़ फिरंदो आहे यानी गुरदान कंदो आहे। एक हिकिड़ो पहिरियों प्रेज़ेंट, रोशना बहराम बुरबुरी चवे थी त पहिरियों प्रेज़ेंट आहे। ठीक है, अहां जा कमेंट जेके आहिनि उहे क़ाबिल एहतराम आहिनि असांजे लाइ ऐं तमामु जेको आहे सो असां लाइ उत्साह ॾींदड़ आहिनि। इहे तव्हां जेतिरा वधीक कमेंट कंदो ओतिरो वधीक असां बहितर नमूने सां पंहिंजो किरदारु अदा करे सघंदासीं। ठीक है, ये बुनियादी जुमला तव्हां कैप्चर कयो, मां पोइ ते वञा थो। भले तव्हां इनखे जेको स्क्रीनशॉट वठी छॾियो, इहो ईअं सम्झो तव्हांजो होमवर्क आहे। तव्हां इहो सुभाणे असां ते ॿीहर ॻाल्हाईंदासीं त जीअं असांखे ख़बर पई सघे त ज़मान प्रेज़ेंट छा आहे, ज़माने हाल छा आहे, ज़माने माज़ी छा आहे, ज़माने मुस्तक़बिल छा आहे, ज़मान मुतशक्की छा आहे, ज़माने हाल ज़मान इस्तमरारी छा खे थो चइजे। असां इन सभिनी शयुनि ते आहिस्ता आहिस्ता अॻिते हलंदा वेंदासीं ऐं इनखे सम्झंदा ऐं पढ़ंदा वेंदासीं। ठीक आहे, मां हिन ते अचां थो। इन जो तव्हां स्क्रीनशॉट कढी पाण वटि रखो त जीअं तव्हांखे सवलाई थिए ऐं इनखे जुमलनि खे आराम सां पढ़ी करे उन जे मुताबिक़ असांखे ॿुधाए सघूं। छाकाणि सुभाणे जीअं असां शुरू करणु ईंदासीं पहिरियों तव्हांखां इन बाबति पुछियो वेंदो त इहे जुमला जेके आहिनि उहे छा खे वाज़िब कनि था। ठीक आहे, इन जी स्क्रीनशॉट वठी वठो। ओके, अल्लाह हाफिज़।